हैदराबाद में जेका शाह अब्दुल लतीफ भिटाई साहब जी दरगाह है उन जी जेका मज़ार आ उते कुछ ॾींहं पहिरियां नज़राने जूं पेटियूं खोली वयूं। अच्छा ऐं नज़राने जूं जॾहिं पेटियूं खोली वयूं त उन्हनि में पोयनि 6 महीननि जी जेका कमाई साम्हूं आई आहे उहा आहे 13,59,000 रुपया सिर्फ़। मुबशिर जी हैरान कंदड़ ॻाल्हि आहे, सिर्फ़ ऐं सिर्फ़ 13,59,000। बिल्कुल एडी वडी दरगाह सिंध जी शनाख्त, सिंध जो सूफ़ी बल्कि आलमी सूफ़ी जेकॾहिं असां साईं भिटशाह सरकार के चऊं त ग़लति न हूंदो। जे सॼी सिंध जिते पहुतल हूंदी आहे, रोज़मर्रा जी बुनियाद ते हज़ारे ज़ाइरीन उते ज़ियारतनि ते वेंदा आहिनि। माण्हू पंहिंजूं मनतूं जेको आहे भिटशाह ते वञी करे घुरंदा आहिनि ऐं पोइ उते जेके नज़राने जूं पेटियूं पयूं आहिनि उते बाक़ाइदा हस्बे तौफ़ीक़ पंहिंजो हिसो मिलाईंदा आहिनि त इहो मज़ार जी रेनोवेशन जे लाइ कमु अचे, इहो ॿिए कंहिं अंदाज़ में जेको आहे कमु अची सघे। हाणे उते औकाफ़ खाते पारां जेके पेटियूं खोली वयूं आहिनि नाज़रीन, त 6 महीने जी कमाई जेका आहे उहा सिर्फ़ 13,59,000 रुपया निकिती आहे। त असां सोचियोसीं त इहा इम्पोर्टेंट ॻाल्हि तव्हां सां डिस्कस बि कयूं, तव्हांखे ॿुधायूं बि ऐं इन खां पहिरियां ॿुधायूं त पोएं सालनि में जेका 6 महीननि जी घटि में घटि कमाई निकिती हुई उहा हुई 36 खां 40 लख रुपया अमाउंट हुई, जेका पोएं साल 6 महीननि जी इहा इनकम जेका आहे उहा रिपोर्ट थी। अच्छा, पहिरियां वारी इहा रिपोर्ट थियल आहे, असां वटि इहा बि रिपोर्ट आहे। बिल्कुलु। इन खां अलावा असां वटि जेकी सरकार लतीफ़ जी नगरी जी असीं त ॻाल्हि करे रहिया आहियूं, हिन वक़्तु मेन इशू इहो आहे, पर इन खां अलावा जेके दरगाहूं असां वटि पीरी फ़क़ीरी वारी असांजी सूफ़ियुनि जी धरती आहे, सिंध धरती, असीं अगरि कलंदर लाल शहबाज़ दरगाह जी ॻाल्हि कयूं त तव्हां करोड़े रुपया पेटुनि मां सोन बि निकिरंदा ऐं उहे मिलंदा आहिनि। पर हीअ हैरान कंदड़ ॻाल्हि आहे, हैरान कंदड़ इंकिशाफ आहे त आफ़ताब कामरान थेन जी निगरानी में नज़राने जूं पेटियूं जेके खोलियूं वयूं आहिनि, मुबैना तौर लखें रुपया खुर्द बुर्द कया विया आहिनि। बिल्कुलु खुर्द बुर्द कया विया आहिनि।